उड़ा थी विया एतरे कदर जो सब गोठ वारा बेदार थी विया जंगल में फिटो करे आया पर रब करीम उते भी शफात फरमाई। मुझे चवण जो मकसद इहो आ रब पांजे प्यारन को आदमाश वठंदो आ। वाह कुर्बान वञा हुसैन जे सब्र ता ये केर सब्र करे बे जो तो जिगर फाटी पड़े यो मुझे हुसैन जो जिगर हो जो पांजे खीर पिया का बचा प्यारा दोस्तों हथड़न ते खणी वनी नाने रसूलुल्लाह जे दीन ता कुर्बान कई ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। आयत करीमा बुधो उन जो तर्जुमो कुछ प्यार जो गालियों अर्ज करे इजाजत पेरंदा से अल्लाह ताला जी जात बा बरकात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। मुझो रब तो फरमाए ओ ईमान वारो मदद वठो सब्र खां ऐं नमाज खां सब्र खां ऐं नमाज खां छा वठो छा वठो मदद मदद वठो सब्र ऐं नमाज खां इन्नल्लाह मअस्साबिरीन। बेशक सब्र करण वारन सां मुंहिंजो रब गॾु आहे। हाणे मुल्ला चवंदा त अल्लाह खां सवा ॿिए कंहिंखां बि मदद न वठो अल्लाह का सवा ॿिए कंहिंखां मदद पर रब तो चए सब्र का भी मदद वठो नमाज का भी। सब्र अल्लाह त नाहे नमाज अल्लाह त नाहे मन रब का सवा ॿियन का भी मदद वठी सके थी। रब जो कुरान तो चवे नमाज का ऐं सब्र का मदद वठो। वो मेतना फकीरो मां तो पुछा कया जे कने नमाज ऐं सब्र का मदद वठी सके थी त पो अल्लाह जे कामिलन वलियन का यार तो मदद छो नथी वठी सके। सुभान अल्लाह। नमाज त मिली मुस्तफा जे करे सब्र भी मिलो मुस्तफा जे करे ॾाढा त चओ न। अच्छा तो जे कदें महबूब जे सदके नमाज मिले सब्र मिले जेकी महबूब जे करे शय मिले उन का मदद वठी सके थी। ये मुस्तफा जे ला पूरी कायनात ठही आ उन मुस्तफा का मदद छो नथी वठी सके। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तॾहिं त असां चवंदा आहियूं न अल मदद या रसूल अल्लाह। ॾाढा तरह करे सुभान अल्लाह। अल मदद या गौसुल आज़म दस्तगीर या अली मदद भी चवंदा आहियूं या गौसुल आज़म भी चवंदा आहियूं या अली मुश्किल कुशा भी। सुने हैदर जे नाले ऐं दस्तगीर जे नाले ते त घणनि जा निकाह टुटी था पवनि। ॾाढा तरह करे सुभान अल्लाह चओ। बस मुझे रब हुसैन जो सब्र बयान करणो छा त सब्र हो ताकत भी ही पावर भी हो पर कमाल
ताकत पावर बावजूद भी सब्र करे दिखाए। अरे माथो कुछा गया जे कने हसन मीर हुसैन जो बच्चो दस्तगीर हथ खड़े त 12 सालन जा बुडल बेड़ा तारे छड़े छा मुंजो हुसैन हथ खड़े हा करबला में पानी न जे। बस पेरी हुसैन के जो सब्र हो आई इम्तिहान पास करणो सुभान अल्लाह। इम्तिहान पास करो चाहो ना। हिया मुंजी ज़बान है मुंजो कलम हिया मुंजी ज़बान है मुंजो कलम छा पेश करे हसने न जो गम हिया मुंजी ज़बान है मुंजो कलम चौहिया मुंजी ज़बान है मुंजो कलम छा पेश करे हसने न जो गम हिया मुंजी ज़बान है मुंजो कलम कदहें त कुलंग पाकन दिखणी कदहें त कुलंग पाकन दिखणी हलंदो बिन के हुजूर सलम छा पेश करे हसने न जो गम हिया मुंजी ज़बान है मुंजो कलम। हेॾे न्यारो अज मुझे प्रिय जे बच्चन जो जिक्र बुधन आया हो उस दियो अवा के मुबारक जो अल्लाह ताला नबी जो प्यार भी नसीब फरमायो आ त नबी जे बच्चन जो भी प्यार नसीब फरमायो। मदीने जो शहर मदीने जो गवर्नर राजे जो नालो वलीद बिन उक़बा है उन्हनि आपो मोकिलियो मुंहिंजे रबर हुसैन ॾे त हुसैन पाक खे चओ त मूं वटि अचे मुंहिंजे रबर हुसैन जी उन मदीने जे गवर्नर वटि आमद थी आहे। मुंहिंजे रबर हुसैन फरमायो ओ मदीने जा गवर्नर छाजे करे मां हुसैन खे घुरायो थई हेॾे न्यारो मदीने जो गवर्नर थो चवे ओ सुणा हुसैन हे मूं वटि खत आयो आ यजीद जे तरफा खत आयो आ यजीद जो पी माविया अमीर माविया फौत थी वियो आ हाणे यजीद खत लिखियो आ त बादशाही ते मां वेठो आहियां ओ मदीने जा गवर्नर जेके भी मदीने जा माण्हू सभिन खां मां यजीद जे नाले जी बैयत वठ पर खास करे टिन खां पहिरियों टिन ॼणनि खां बैयत वठ मां यजीद जे नाले जी पोइ ॿियनि खां जंहिंमें पहिरियों नालो मुस्तफा जे कुलनि जे सवार मुंहिंजे रबर हुसैन जो नालो आहे जे ॿिए नंबर ते अब्दुल्ला बिन उमर जो प्यारा दोस्त हुजे उन खां भी बैयत वठ अब्दुल्ला बिन ज़ुबैर इन सोचो इन टिन हस्तिन खां कंहिंजी मजाल न आहे जो बैयत वठी सघे केरु इन्हनि जे ॻाल्हि साम्हूं ॻाल्हाए पहिरियों मुंहिंजे रबर हुसैन खे घुरायो वियो हिन खत जो पढ़ी ॿुधायो त मुंहिंजो रबर हुसैन थो फरमाए हेॾे निहारियो ओ मदीने जा गवर्नर इहो कॾहिं भी नथो थी सघे मां हुसैन पाक जो पाक हथ मुंहिंजो नाने रसूलुल्लाह जे हथ में हथ मिलियल आहे अम्मा सजी खातून जे हथ में हथ मिलियल आहे ओ बाबे अली जे हथ में हथ मिलियल आहे मां हुसैन कॾहिं भी पाक हथ पलीत जे हथ में नथो ॾेई सघां। मुंहिंजो रबर हुसैन
जिए जो पोए ते मोटियो त मरवान जे नाले हिकिड़ो शख्स उन मदीने जे गवर्नर सा वेठो आ। उन जयो मरवान पलीत हो। प्यारा दोस्त मुझे महबूब जे मदीने में महबूब जे गुलामन जे घर में हेडे न्यारो को भी बच्चो जमंदो हो त पिरीअ जे दरबार में खणी ईंदा हा। अर्ज कंदा मुंहिंजा महबूब हिन जे वात में पांजो लौब मुबारक विझण फरमायो। प्यारा दोस्त जॾहिं मरवान जायो मुझे दिलबर नबी जी दरबार में खणी आया। ओ महबूब पांजो लौब मुबारक इन जे वात में विझो। मुझे दिलबर नबी ने हारे पाण फरमाए लानतिया लानतिया जो पुत्रा मां मुस्तफा जो लौब पागा। पाक लौब पलीत जे वात में नथो अची सके वा गैबदान नबी जे मकाम ता कुर्बान वञा जायो वा अञा वडो न थियो आ। मुंहिंजो दिलबर नबी अग में तो फरमाए लानती लानती जो पुत्रा वो मरवान तो चवे मदीने जे गवर्नर के हुसैन के इयं न छड़ जे करे बैयत न करे त न के कत्ल कराओ। मुझे रबर हुसैन जे कन्न ते आवाज पयो मुझे रबर हुसैन पोए ते निहारे करे शेर खुदा जो बचड़ो आ। पोए ते निहारे ओ पलीत जा पुट तोखे केड़ी ताकत जो मां हुसैन ते हथ खणे मां हुसैन बीठो आया ताकत थई त मां हुसैन जे सामो आ। हुसैन पाक जो निहारियो त चंद्रे पलीत जे जिस्म में ॾकणी पैदा थी वई तो जो शेर खुदा जो बचड़ो आ। मुंहिंजो रबर हुसैन वापस वयो बार बार न्यापा मुझे रबर हुसैन जे दरबार में सुबह जो भी न्यापो पियो वने शाम जो भी वने पियो तो ओ हुसैन यजीद जो है हुक्म आयो आ। मुझो रबर हुसैन तो जवे मां रबर हुसैन पांजे नाने जो मदीनो छड़े सगा थो पर पलीत जे हथ में नाने रसूलुल्लाह जो दीन न थो दई सगा। ओ मुझे महबूबा जा परवाना मुझो रबर हुसैन पाकन के गड्डू करे फरमाए तो मुके पलीतन डाडो मजबूर कयो आ। मुंजी दिल थी जवे त नाने जे मदीने के छड़े हलो छो जो मां हुसैन यजीद जी बैयत कदे भी नथो करे सगा। रात जो टाइम आ अहल बेत वठी करे पांजे नाने रसूलुल्लाह जे गुंबदे खजरा ते आयो गोड़न वारी बरसात सा रोई करे जवे तो नाना तुझे कुल्हन जो सवार मां हुसैन अज तुझो मदीनो मां छॾियो थो वञा। मुंहिंजो रबर हुसैन रोई रोई करे पांजे नाने का मोकलाए तो मोकलाए करे बटरे कदम अगते हलियो वरी दिल जले न सकियो वरी अची नाने जे मज़ार में चिंबड़ी पियो आ। नाना मदीनो छड़न ॾाढो ॾुखियो आ नाना पर पलीतन मजबूर कयो आ। अज तुझे बाग जो कुल सुनो हुसैन तुझो मदीनो छॾियो थो वञे। नाना अहल बेत भी आया थई ओ मुझे प्रिय जा परवाना मुझे महबूब जे मदीने में को 5 ॾींहं हाजी वने ज़ियारत जे ला को 10 ॾींहं वनी रहंदो आ। जने हाजी मोटंदा आहिनि त उन्हनि जे अखियुनि मां पानी वहंदो आ। आखिरी नज़रूं जेसि मुझे महबूब जो रुज़ो नज़र ईंदो हाजिन जो नज़र मुस्तफा जे गुंबज़े खज़रा में हूंदियूं रोई रोई करे मदीने मां मोकलाईंदा आहिनि। वदा माथ छा कयां जेको 5 ॾींहं मदीने में रहे 10 ॾींहं मदीने में रहे उनके एतिरो मदीनो प्यारो आ त ॿुधा मुझे मुस्तफा जे कुलनि जे सवार हुसैन के मदीनो केतिरो न प्यारो हूंदो।
तॾहिं त के आशिक दा कई त मुंहिंजो रबर हुसैन छा थो अर्ज़ करे अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनिया दुस वरी मान मदीने में पई दी दुनिया दुस वरी मान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनिया दुस वरी मान मदीने में अध रात थींदुसि राही नाना उठड़न ते चढ़ी दई दरड़ा हवेलीअ खे तहज्जुद जी नमाज़ पढ़ी ॿुधंदुसि न फजर जी मां आज़ान मदीने में ॿुधंदुसि न फजर जी मां आज़ान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनिया दुस वरी मान मदीने में पई दी दुनिया दुस वरी मान मदीने में तुझे शहर में बचड़न जी शादी म कराया कासिम अकबर खे हिते घोट बनाया पूरी ही उम्मीद मुझी थी कान मदीने में पूरी ही उम्मीद मुझी थी कान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनिया दुस वरी मान मदीने में सुगरा जी पारत थई मुझी न्याणी अकेली सुगरा जी पारत थई मुझी न्याणी अकेली नकी भेण भाव ते नकी साण सहेलिया नकी दरजो वरिया को दरबान मदीने में नकी दरजो वरिया को दरबान मदीने में अज रात न आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनिया दुस वरी मान मदीने में गजा द्वात वनी दिलबर इम्तिहान में पास थिया तुझे दीन दा असगर आई घोरे गाजी अब्बास दिया रोई मीरल गिलाल चयो सुल्तान मदीने में रोई मीरल गिलाल चयो सुल्तान मदीने मुझे महबूब रसूलुल्लाह जे मुसाफिरन जो काफिलो जॾहिं मदीने खां रवानो थियो जंहिंमें अहल बैत बि हा नंढा नंढा मासूम हुसैन वठी पंहिंजी नानी जो मदीनो थियो रोई हुसैन पाक मदीनो छॾियो मक्के में आया
बस एडो कूफिन जा खतन जे मथा खत हा बस कासिद इमाम हुसैन इमाम मुस्लिम पांजो सौट कासिद करे मोकलियो प्यारा दोस्तों हजारन कूफिन बैयत कई इमाम हुसैन जे नाले जी पैगाम मोकलियो वियो त हजारे मुरीद था मक्के वारा चवन सुना कूफी बेवफा हैं हजरत हैदर करार के भी उन्होंने शहीद कयो मुझे हुसैन पाक फरमायो बस मां मक्को भी छदे करे कूफे दे जरे मुझे प्रिय जा बच्चा रवाना था रास्ते में पतो पयो तो हुसैन कूफे के यजीदन जो कंट्रोल थी गया कूफे में हजरत इमाम मुस्लिम के भी शहीद कयो हुआ तवा पोइते मोटो मुझे रब हुसैन फरमायो अज अहल बेतन जो काफिलो अगते रवानो थियो पोइते न मोटंदा से जेको रब जे तकदीर में लिखियो हुंदो इया थींदो हुसैन पोइते न मोटंदो अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवानो जदे मुझे प्रिय जे बचन जो काफिलो करबला जे जमीन ते पहुतो मुझे रब हुसैन पूछा कई ये केड़ी जमीन आ सही करबला जी जमीन आ पाण फरमा खीमा हिते अडियो सुना कूफो तन्या परे आ पाण फरमा जने मां हुसैन जी विलादत थी नाने हंज ते खणी फरमायो हो तो हुसैन करबला में शहीद थी लो हुआ करबला वाली जमीन अची वई आ हिया मुंहिंजी ज़बान है मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान है मुंहिंजो कलम मुझे रबर हुसैन पूछा कई है केड़ी जमीन आ करबला जी खीमा जो खीमा अड जीव्या चौधारी पली तन रास्ता बंद करे छड्या हिकड़ो डी गुजरी वियो बदियां गुजरी विया तन डियन में मुझे प्रिय जे बचन जे खीमन में पानी जो ढुक भी कोने मासूमन जो ज़बानूं खुश्क थी वयो गला खुश्क थी विया अल्लाह अकबर मुझे रबर हुसैन जे सब्र दे मथा कुर्बान वना मुझे रबर हुसैन फरमायो अज हुसैन के पानी जी तलब कोने अज दामन जी तलब कोने मां हुसैन के तलबा त पांजे नाने रसूलुल्लाह जे दीन जी तलबा है हेदे निहारियो तो मां पिरिय जे बचन जो शान अर्ज कया अदा कहे आम घराने जे दर्द जो दास्तान कोने ए मुझे प्रिय जे कुलन जे सवारन जे दर्द जो दास्तान आ जे के पूरी दुनिया जा मालिक आ हितों जा भी मालिक ही न त जन्नत जा मालिक भी है तो असा गंदन ते दीन पुजाण जे ला प्रिय जे बचन केतरियों न तकलीफों काटियों तन दियन का बाद में अलीतन पानी तन दिनो पर मुझे प्रिय जे बचन जा कातिल बणया मुझे प्रिय जे बचन जो शहादतों शुरू थी वयो हजरत ओन मोहम्मद बीबी ज़ैनब जे बाग जा गुल भी करबला जे मैदान में कुमात जीव्या अल्लाह अकबर जे को हजरत अली अकबर मुझे महबूब जे सूरत वारो मदीने वारन के सिक लगंदी त सुने अली अकबर जो दीदार कंदा त मदीने वारे जी सिक नहीं वेंदी मुझे महबूब जे तस्वीर वारो अली अकबर भी करबला में शहीद थी वियो अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवानो हजरत अब्बास भी शहादत जो मर्तबो मानियो मुझे प्रिय जे बचन जे खीमन में जनाजन जो कतारूं लगी पयूं मुझे हुसैन जे बहादुरी ता कुर्बान वना हिकड़ो बच्चो कुर्बान थे पियो त बियो हथड़न दे कदी प्यारन मौला हे त हिक असगर हजार जन नाने रसूलुल्लाह जे दीन तो हुसैन कुर्बान करे छड़े सुने रबर हुसैन जी दरबार में
हेॾे निहारियो त मां अर्ज़ कयां जेको मुंहिंजे मुर्शिद मौला अली जे सूरत वारो हज़रत घोट इमाम कासिम मुझे रबर हुसैन जे कदमन ते आयो ओ चाचा सब कुर्बान थी विया कुर्बान थींदा था वञन चाचा अज मुखे भी इजाजत दे त मां भी पांजे चाचे जे कदमन ता सर कुर्बान कया त मुझे रबर हुसैन न्यारे बच्चा कासिम तोखे दिसंदो आया त बाबे अली जी सिक लही वेंदी आ ओ सोना कासिम तोखे दिसी मां पांजे भा हसन पाक जो सिकू लाइंदो आया त इमाम कासिम जे अखिन मो नीर वई आया चाचा बाबे का बाद में तू एतरो प्यार दिनो आ जो अज तई बाबो हसन याद ना आयो आ अज काश करबला में मुझो बाबो हसन हुजे आ त मां उन जे कदम ते किरी इजाजत वठा हा इजाजत दे त अज कासिम भी वनी कुर्बान थे अल्लाह अकबर मुझो हुसैन तो चवे बच्चा कासिम तोखे कीअं मोकलिया तीर ऐं नेज़न ऐं भालन में तोखे कीअं मोकलिया हज़रत इमाम कासिम के इजाजत नथी मिले पांजे खीमे में आया गले में हज़रत इमाम हसन हिकड़ो तावीज़ बतो तो ओ बच्चा कासिम है जदे का आज़माइश का मुसीबत अचे हे तावीज़ खोले पड़ जा ऐं उन ते अमल भी कजा हज़रत इमाम कासिम तो जे अज का वधीक भी केड़ी आज़माइश ईंदी वो तावीज़ खणी खोले छाद से त तावीज़ त कोने मुझे रबर इमाम हसन जो वसियतनामो लिखियल आ ओ बच्चा कासिम जदे करबला में मुझे हुसैन जी मथा आज़माइश अचे त पोए ते नहत जा पेरो चाचे जे कदमन दा बच्चा कासिम सिर पांजो कुर्बान कजा जिया जो वसियतनामो मिलियो हेदे तवज्जो कयो मुझे प्रिय जे बचन जा दीवानो ए वक्त गुजरी रे वजे मुझे प्रिय जे बचन जे दर्द जो दास्तान बुधण आया हो बुधो मुझे महबूब जे बचन दीन खातिर कुर्बानियों किए दिनियो हजरत घोट कासिम ओ प्यारा दोस्तों वसियतनामो खणी ड्रोड़ंदो आयो ओ चाचा हुसैन हे मुझे बाबे जो वसियतनामो मिली वियो आ चाचा पढ़ त सही वो वसियतनामो मुझे रबर हुसैन जे सामो आयो जदे भाव हसन जे अखरन ते नजर पई हत मुझे हुसैन जे अखर मोलक वही आया पांजे भासन जा भाकुर याद जीया पांजे भासन जो मिठड़ियों याद जी वयूं कजहरियों याद जी वयूं रोई करे चवे तो बजाने वसियतनामो लिखारियो थई मां तो के किए रोकिया वञ पेरियों पांजे अमल का इजाजत वठी आ जिए जो कीमन में अचे त बुआ ज़ैनब वेठी आ कदमन ते किरी बुआ इजाजत मिले त जनाने जे दीन ता घोट कासिम भी वनी कुर्बान थे पेशानी ते मिठड़ियों दई करे ओ सुना कासिम तू जो वेने त असा बाबे अली जो सिको के माला हिंदा से जीजू पान में गजी करे एक बे सा बाकर पाया दी मुस्तफा जे सूरत वारो त अकबर वयो पर करबला में सुने अली जे तस्वीर वारो घोट कासिम भी वने थो पांजे अम्मा जे कदमन में आयो अम्मा अज जे करे बाबो हसन हुजे आ उन जे पेरन ते गिरी करे उन का इजाजत वठा ओ अम्मा बाबे हसन जी भी इजाजत तू दे त पांजे तरफा भी इजाजत दे त मां घोट कासिम वनी कुर्बान थिया अमर जो बुधो अमर रोई रोई बेहोश थी गिरी पईया प्यारा दोस्तों होश में आई तो अमर थी जवे ओ कासिम वने तो पर मां
मर्जी वसियत थी सुना कासिम पोए ते नहट जा मत पलीत तू पोए ते हटे त पुठी में तीर खाए न मां हिकड़ो भी तीर पुठी ते न खाईंदो साए मां हैदर जो बच्चो आया मां पोए ते कीअं हटंदुमि पंहिंजो सीनो ताणे बीहंदुमि नाने रसूलुल्लाह जे दीन ता पंहिंजो सिर कुर्बान करे ॾेखारी ओ बच्चा कासिम जी मां मत यजीद पुछनी त केर आयो केरा ईअं न सद राजा दमा इमाम हसन जो शहजादो आया बच्चा पुछनी त केर आ त जा मां हुसैन जे गुलाम मां हुसैन जे दर जो गुलाम आया ओ जने चौड़ियन जे चंद्र जे सूरत वारो घोट कासिम करबला में आयो त पलीतन में ज़िलज़िलो अची वियो हैदर खैबर वारो हैदर न अची वियो अल्लाह अकबर घोट कासिम जे बहादुरी ता कुर्बान वञा उन्हनि में वॾो वॾो पलीत बहादुर हो जंहिंजो नालो जंहिंजो नालो इब्ने ज़ियाद हो चई त वॾो अरब मुल्क में उनजी तलवार मशहूरी उनखे चयो त वञ घोट कासिम जे मुक़ाबले में उहो चिड़ी पियो उन्हनि सां मुंहिंजी अरब मुल्क में तलवार मशहूर मां नंढड़े जे मुक़ाबले में वञा मुंहिंजी तौहीन मुंहिंजा 4 पुट आहिनि उहे बि पहलवान आहिनि हिकिड़ो तो मोकिलिया इन कासिम खे ख़त्म करे ईंदो पर उन अंधे खे ख़बर नहीं तो उन जे जिस्म में हैदर जो खून जियं जो पलीत पंहिंजो हिकिड़ो पुत्र मोकिलियो तो सुने घोट कासिम जे साम्हूं आयो त हज़रत इमाम कासिम के तो चवे वार कर हज़रत इमाम कासिम तो चवे ओ पलीत हैदर जा बचायो अगराई न कंदायो पहिरियों वार तू कर पो एड़ा करतब ॾेखारींदो सा जो मदीने का नानो रसूलुल्लाह मरहबा चवंदो अम्मा सच्ची खातून मदीने का मरहबा चवंदी बाबू हसन मदीने का मरहबा चवंदो वार कर पलीत उन पलीत कया मुझे रबर इमाम कासिम बहादुरी सां हटाया पाण फरमाया हो पलीत हाणे मुंहिंजी वारी आ सखी घराणो आ सब वार माफ़ कया माई मां घोट कासिम जो हिकिड़ो वार ई तुंहिंजे लाइ काफ़ी आहे जॾहिं हज़रत इमाम कासिम अल्लाह अकबर जो नारो हणी करे ठका जो तलवार कराई त पलीत जी मुंडी धड़ खां जुदा थी वई वरी ॿियो पलीत जो पुत्र आयो हज़रत इमाम कासिम उनखे भी जहन्नम में पुजायो टियों आयो उनखे भी जहन्नम में पुजायो चौथों 4 पुत्र पलीत अर्ज़क पहलवान जा ओ जरे जहन्नम में पहुता त चंद्रो छिदो थी पियो उथियो कावड़ में मुंहिंजी उम्र जी कमाई लुटजी वई 4 पहलवान पुत्र मिट्टीअ में मिलाए छॾियईं जॾहिं कावड़ में हज़रत घोट कासिम जे साम्हूं आयो जिनकी तस्वीर सुने हैदर जी तस्वीर अरी गजा किताब लिखन था जने करबला में तो अचे त मलाइका जमीन ते लही था अचन त खैबर वारो अली त करबला में न पुजी वियो अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवाना जने अर्ज़क पहलवान पलीत आयो अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवानो हज़रत इमाम कासिम जे सामूं अजी जने बीठो आ त हज़रत इमाम कासिम तो फरमाए अरे पलीत तू तो चवे त मुंजी अरब मुल्क में हाक वेठला वडो पहलवान तोखे तो घोड़े जी ज़ीन भी बदन न आई आ अञा पलीत हेठ जो निहारियो त हैदर जे बचे अल्लाह
अकबर जो नारो हणी करे थका जो तलवार पलीत के कराई लोह जो टोपलो कटजी वियो पलीत जी मुंडी बात न थी वई सीने ते लोयूं चादरियूं कटजी वयूं घोड़े के तलवार कटे सोने कासिम जी तलवार जी हेठ जमीन ते पहरी हजरत अब्बास तो अर्ज करे ओ सोना हुसैन वो दे तन्यार सुने कासिम घोट जा कर तबत न्यार त मुझे रब हुसैन न्यारे ओ बच्चा कासिम सा करबला में विढ़ण जे ला न आया हो असा त पांजे नाने रसूलुल्लाह जो दीन बचाइण आया हो मुझे रबर कासिम जे कन्नन ते आवाज जो पातो हजरत इमाम कासिम तलवार खणी करे म्यान में तलवार पांजी बंद कई तलवार बंद थी एडो हजारन पलीतन पांजे तीरन जा मुंह खोले छया हजारे तीर हलिया नेजा हलिया भाला हलिया तिन दियन जा उन्यायल नौजवान शहजादोआ हजारे तीर जड़े हजरत घोट कासिम जे सीने में आया बाहुन में आया हजरत अली वारी तस्वीर जो करबला जी जमीन ते जी रही आ हजरत इमाम कासिम जने करबला जी जमीन ते हेठ आयो पलीतन जिस्म जे मथा घोड़ा भजाया तलवारुन जा वार कया ओ प्रिय जे बचन जा दीवानो वाहिद यो शहजादो इमाम हसन जो करबला जे मैदान में यो हिकड़ो शहजादो हो जिंजे जिस्म जा पलीतन टुकड़ा टुकड़ा करे छया मुझो रब हुसैन जने सुने कासिम जो जनाजे खण जे ला करबला जे मैदान में बदुआ सजे निहारे इमाम कासिम जो जनाजो नजर न तो अजे खबे निहारे त सुने घोट कासिम जो जनाजो नजर न तो अजे रब जी दरबार में अर्ज करे मौला पांजे बाबे अली जी तस्वीर दिनी मान पांजे बाहसन जी निशानी दिनी मान पर मुझे मौला मुझे कासिम जो जनाजो करबला में न तू मिले आवाज आयो हुसैन जिथा भी गोश्त जे टुकड़न मां कुरान जो लोलन जो आवाज बुझे समझ जा घोट कासिम जी जिस्म मुझो रबर हुसैन अदा के आम के घर जे दर्द जी कहानी कोने ए मुझे मुस्तफा जे कुलन जे सवारन जे दर्द जो दास्तान वाह हुसैन तुझे सब्र के सलाम अल्लाह अकबर पांजे हुसैन पाक पांजी चादर खड़ी करे करबला जे मैदान में मुझो रब हुसैन पांजी चादर तो बिछाए चादर बिछाए करे घोट कासिम जे जिस्म जा टुकड़ा खड़ी करे उन चादर में मुझो हुसैन गद तो करे चादर में गड्ढ करे हुआ गंडड़ी बदी करे मुझो रब हुसैन हुआ गंडड़ी हजरत घोट कासिम जे जिस्म जे टुकड़न जी खड़ी करे करबला जे प्यारा दोस्तों खी मंडे जी रहो आ दिल में तो जवे तो ओ न मोहम्मद जो दीदार त अमड़ कयो हजरत अली अकबर जो भी अमड़ दीदार कयो हाने घोट कासिम जी अम्मा के कासिम जो दीदार किए कराया अमर जी दिल वटा छा न गुजरंदो मुझो रब हुसैन हुआ गंडड़ी खणी अची खीमन का बाहर वेही रहियो आ हजरत नरड़ी सकीना भजंदी आई बाबा सभिन जा जनाजा खणी आयो आ दे कासिम जो जनाजो याद बाबा जी जो इंतजार में बैठियो है
चवन थियूं त गोट कासिम जो जनाज़ो केड़ी मल ईंदो। ओ सोने अली जे तस्वीर वारे कासिम जो जनाज़ो केड़ी मल ईंदो। प्यारा दोस्तो कुर्बान वञा मुझे महबूब जे बच्चन जे बहादुरी ता हजरत इमाम हुसैन हजरत इमाम घोट कासिम जी जिस्म जे टुकड़न वारी गंढड़ी पांजे खीमे जे अंदर खणी आयो। ओदा हजरत कासिम जी अम्मा के सद करायो वियो। जने घोट कासिम जी अम्मा आई अचन सा अमड़ गंढड़ी के खोल कंड के खोलन शुरू थी करे तो मुझो रबर हुसैन न्यारे ओ कासिम जी अम्मा तोखे किया खबर पई त इन में उधर हजरत इमाम कासिम जे जिस्म जा टुकड़ा है। अमड़ रोई करे सुने हुसैन के अर्ज करे सुना हुसैन बचड़न जी खुशबू अमड़ के अची दी। जिया जो हजरत घोट कासिम जी अम्मा तब मुझे प्रिय जे बचन के केसरी तकलीफूं आयूं। अम्मा जिया जो गंढड़ी खोले तो घोट कासिम जे चेहरे जो दीदार अम्मा रोई रोई बेहोश दिकरी पैया। अल्लाह अकबर मुझे प्रिय जे बच्चन जे खीमन में दाहू नहू कूकू नहू बेहोश जा दौरा प्या अचन। जरे बेहोश होश में प्या अचन त ज़बान ते नाने रसूलुल्लाह जे कुरान जी तिलावत शुरू थी वञे। हजरत घोट कासिम भी शहादत जो मर्तबो माणियो। मुझो हुसैन अकेलो बचो इन जे करे के आशिक शेर चयो सुभान अल्लाह जो तमार हिय मुंहिंजी ज़बान ही मुंहिंजो कलम छा पेश करे हसने न जो गम हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम हर हूर से नखे हार विधा हर हूर से नखे हार विदा वही कर बल बड़ जी बागिरम छा पेश करे हसने न जो गम हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम चो हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम ॾिसो ईद जॾहिं खुदा जन ॾिसो ईद जॾहिं खुदा जन कयो जन्नत जे कपड़नि जो हुकुम छा पेश करे हसने न जो गम हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम चो हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम आए इमाम हसन खे ज़हर मिलियो आए इमाम हसन खे ज़हर मिलियो जंहिंजो नूर जिस्म रेशम का नरम छा पेश करे हसने न जो गम हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम पुत्र कूंद वियो काज जी रात पुसी पुत्र कूंद वियो काज जी रात पुसी जंहिंजो कासिम गो तू खुदा जो कसम छा पेश करे
हसनैन जो गम ये मुंजी ज़बानी मुंजो कलम चोहिया मुंजी ज़बानी मुंजो कलम छापे शुक्र हसनैन जो गम ये मुंजी ज़बानी करे सुभान अल्लाह। अल्लाह हुसैन भी पांजो सिरड़ो मुबारक नाने रसूलुल्लाह जे दीन खातिर कुर्बान करे पर कमाल अल्लाह जेको ज़िबह थी वने वो हाराजी विंदो पर कमाल हेडा हुसैन पाक सिर मुबारक कटजी वियो यजीद बर्बाद थी वियो हुसैन खटे वियो सुभान अल्लाह हुसैन हुसैन चाहो हुसैन यजीद बर्बाद थी तबाह थी वियो जंहिंजी हीअ दुनिया भी बर्बाद थी वई जंहिंजी आखिरत भी बर्बाद थी वई कुर्बान हुसैन पाक जे मकाम ता अदा जे पांजे बच्चन जो कुर्बानियूं पांजियूं कुर्बानियूं ॾिनियूं हुसैन पाक तो असां ताईं दीन पहुतो त मुंहिंजे हुसैन जे सदके हुसैन जे कुर्बानी जे सदके में यजीद नमाज के मिटाए छड़े हा यजीद कुरान के मिटाए छड़े हा यजीद दीन जो दुश्मन हो हुन मिटाण जी कोशिश कई मुझे हुसैन आबाद करने की कोशिश कई जेके दीन के मिटाण जी कोशिश कंदा पाण मिटजी वेंदा मुझे महबूब रसूलुल्लाह जो दीन क़यामत ताईं आबाद हुयो सुनियो अवा के मुबारक आ जो हुसैन पाक जो अदब वारो गम अल्लाह ताला तो असा के नसीब फरमायो मानो तरह तरह का गम मलाइंदा के त चवंदा था इमाम हुसैन जे गम में पाण के कुटियो आदा किथे कुरान हदीस में देखार किथे कुटण साबित आए हिकड़ी का हदीस या कुरान पाक लिखा पर मां त कुरान पाक जी आयत पढ़ी ने या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह ये ईमान वारो मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां मां तव्हां को कसम ॾेई तो पुछा कया हुसैन आखिर में सजदो कयो या न कयो हुसैन निमाज़ का मदद वरती ना या न वरती सब्र कयो या न कयो इहो ही तो हुसैन जो असा के सबक आ सुभान अल्लाह पर किथे भी तारीख जे किताबन में देखार हजरत इमाम ज़ैनुल आबदीन सईद पांजे बाबे जी शहादत अखिन सां ॾिठी उन पाण के कदे कुटियो उन पाण के कदे धक हया भला हिकड़ो फैसलो तू कर अदा इमाम भी असा जा वजन वरी कुटजो भी असा जो वडो मारियो वने वरी कुटजे भी उनके इहो किथों जो फैसलो आ अदा फैसलो त इहो आ कुटजे त यजीद कुटजे ना ॾाढा ॾाढा त जाओ ना बर्बाद थे तो यजीद बर्बाद थे ना तबाह थे तो यजीद तबाह थे जे मुझे मुस्तफा जे बच्चन जा खीर पिया के बच्चा प्यारा दोस्तों से ब्याह कराया अरे बर्बाद थे तो मुझे मुस्तफा जे बच्चन के दुश्मन बर्बाद थे सुभान अल्लाह हुसैनिया 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 यजीदिया तो मुर्दाबाद हुसैनिया हुसैनिया यजीदिया 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 मुर्दाबाद हुसैन सब्र सिखाया मुझे प्रिय मनो कया
जे पांजा गल कुटिया, जे बेसब्री कई पांजा कपड़ा फाड़िया, फले समिनी वो मां मुस्तफा रसूलुल्लाह जे उम्मत में जाना है वादा पिरी पांजे उम्मत में जो न कड़ी छड़े इन जे करे असा सुनी न कंदा सुभान अल्लाह अदा दई जो डी हुसैन पाक जे अजीम कुर्बानी जो डी सुभान अल्लाह एतरो त समझ न रब तो के एतरो ताकुल दिनो आ न हुसैन पाक जी कुर्बानी केड़न कमन ते थी नमाज खातिर ये आए ना दीन खातिर कुरान खातिर पर्दे खातिर कुर्बानी त इनन कमन ते थी आ न वो इयो त सोचिनो कर मां हुसैन जो गुलाम आया इन दिए ते हिकड़ो इयो एड़ो कड़ो अमल कयो आ जे में जेको हुसैन पाक करे दिखायो सुभान अल्लाह दईन जदी त कुरान पढ़जे त हुसैन राजी थी वुजू थी करे उन ॾाड़े ते हुसैन पाक जो जिक्र ॿुध जे आखिर मां लुड़क हार जन त मुझो हुसैन राजी थी हुसैन पाक जे गम में रोण सवा असा सुन जो अकीदो बुधाए असा जो अकीदो हुसैन जे गम में आखिर मां ब लुड़क हारे ये ब लुड़क हुसैन जे गम वारा उम्र जी खतम बख्शराए सगंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ा कम छोकरा जे में यजीद खुश थे असा के यजीद खुश थोड़ा ही करनो आ असा के हुसैन खुश करनो सुभान अल्लाह अदा इमाम हुसैन पाक जो नालो लिखी उन में वरी तीर हया था वने या इमाम हुसैन जो घोड़ो छापे उन में तीर हया था वने तो एतरो तसल्ली अदा तीर के हया यजीद कालायो न था तीर के आया अदा नडन वडन के खबर आ त तीर के आया अदा वो मां तो तवा का पूछा कया त असा भी तीर हणो अदा तीर त यजीद न आया उन्हन जिस्मन में तीर आया तू इस्मन में तो तीर हणे हाने मां तवा को कसम रही तो पूछा कया यजीद जो इयो तीर दिसंदो खुश थींदो या न थींदो खुश थींदो ना तो यजीद के खुश छो कयो असा त पांजे हुसैन जो नालो गुलाब जे गुलन में सिंगारम हुसैन जो इस्म खुशबू में सिंगारयो त यजीद दिसे उन जी दिल फाटी पवे ताजा हुसैन जा सुभान अल्लाह हुसैन पाक जे नाले के तीर हण यो हुसैन जो कम ना है बेशक तीरन जो कम है यजीदन जो असा त पांजे हुसैन जे नाले के गुलाब जे गुलन में सिंगारींदा सुभान अल्लाह असा त हुसैन पाक जे इस्म के पांजे दिल में मोहब्बत सा सिंगारींदा ऐं पर्दे जो हुक्म भी मुझे दिल पर नबी दिनो कुरान पाक में भी पर्दे जो हुक्म आ जे करे हुसैन पाक जी कुर्बानी हाने एतरा जनाजा 72 जनाजा करबला जे मैदान में हा हिकड़ी बीबी साण भी खीमे का बाहर न निकती सुभान अल्लाह हिकड़ी बीबी भी पाक खीमे का बाहर न निकती हां रोण जो रड़न जो आवाज न हो खीमन जे अंदर कुरान पाक जो बोलन जो पर्दे जो केतरो हुक्म आ मुझे लजपाल मुर्शिद सखी सरदार अली शाह जीलानी दई मुहर्रम शरीफ ते हिकड़ो नुक्तो बयान फरमायो कमाल जो हो अम्मा सच्ची खातूना महबूब मुस्तफा के अर्ज के हेडे ने आयो मुझा महबूबा बाबा सही मन का एड़ी औरत आए जे औरत जी मूसा जन्नत में गड महलात हुजे
गड माला तुझे मुझे दिलबर नबी फरमायो हेडे ने आरो पाण मुझे दिलबर नबी फरमायो हा सच्ची खातून है कि फलानी औरत जे किया फलाने घर वाली उन औरत जी तोसा गड जन्नत में माला होगी सुभान अल्लाह अम्मा सच्ची खातून फरमायो मां त जन्नत जे औरतुन जी सरदार हां मुझी जन्नत में इन केड़ो अमल कयो आ जो रब करीम मूसा गड जन्नत में माला ते नखे देनी आ अम्मा साण मुझे महबूब पांजे बाबे के अर्ज कयो सही इजाजत मिले त मां इन औरत सा मिली जा इतने मकाम वारी या त इन मिली जा महबूबन को इजाजत मिली हजरत मुर्शिद मौला अली को इजाजत वरतम उन्हें न्यापो मोकिलियो अम्मा सच्ची खातून तो वट अचे थी उन पांजे मुर्स को पूछा गई अम्मा सच्ची खातून अचे थी जा भले मुलाकात कर अम्मा सा जिया जो अम्मा सच्ची खातून दरवाजे ते पति दरवाजो खड़काए उन्हें पूछा गई केरा अम्मा सच्ची खातून बियो गद अम्मा सा केरा कि हसन मीर हुसैन नंढड़ा गदन तो उहा औरत थी जे अम्मा माफ कजा नाराज न थी जा खुदा वास्ते मां पांजे मुर्स का इजाजत सिर्फ तुझे मुलाकात जी वरती आ हसन मीर हुसैन जी मुलाकात जी मोकल न वरती आ मां तुसा मिली न थी सका अम्मा सच्ची खातून वापस वई हेडो मुर्स न जो आयो दे खबर कि अम्मा सच्ची खातून आई पर हसन मीर हुसैन गदवा पो मां तो को इजाजत सिर्फ अम्मा सच्ची खातून जी वरती वो अम्मा नंढड़न के छदे भी न पी सके मां इन जे करे अम्मा सा मुलाकात न करे सको जे छा कई भाग पांजे दर तो बोटाई जे छा कया शरीयत भी तने जे बाबे जी है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुकुम भी तने जे बाबे जो आ ना जे हाने अम्मा सच्ची खातून अचे जे को न सा गड अचे तू मिल तो इजाजत आ सुभान जी जो वरी पेडी ते अम्मा सच्ची खातून आई अम्मा त दिसण आई त दिसा न जो अमल केड़ो आ जो जन्नत में महला थी मिले अम्मा सा जी घर में आई हसन मीर हुसैन घर हा मां जो आई अंदरो दर बंद थियो भाई अकेली अम्मा सच्ची खातून हसन मीर हुसैन होया अम्मा सा जी जो घर में आई दिसे त एकड़ो बिस्तरो विछायो पियो सुभान अल्लाह बिस्तरो विछायो पियो एकड़ो बिस्तरो वेठो बी चार पाई ते पयो आ अम्मा सच्ची खातून दिठो त वरी हेठो गरम पानी पयो आ थदो पानी पयो आ हेठो लकुण भी पयो आ अम्मा साण पूछा के अम्मा हे बिस्तरो विछाए छड़ियो थी ए वेड़े रखियो दी न जो छा राज आ अम्मा हे पांजे मुर्स जे ला विछाए छड़ींदी आया जे मुर्स अचे बीहे न वो चवे न त मुझे ला बिस्तरो विछा वरी उनके इंतजार कराया चवंदी आया त अचे जे कने सुमणो हुजे थकियो टुटो तो अचे सुमणो हुजे सही बिस्तरे ते सुमंदो जे कने वेहणो हुंदो त बिस्तरो टेक जे ला पयो आ बस पांजे मुर्स के तकलीफ न दींदी आया अम्मा हेडो पानी गरम करे रखी छड़ियो आ हेडो थदो जे करे अचे पानी गरम घोरे त मुके वरी गरम पानी करणो पवे इयो इंतजार भी न कराईंदी आया हेडो ज़बान सा चवे हेडो पेश कया वाह 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 सुभान अल्लाह हेडो लकुण इयो छो रखियो दई ते अम्मा कदे कदे चिड़ भी इंदी थस बस को मां चिमता हाने चिड़ में लकुण गोले छो बोलण जी जरूरत न पवे जे करे चिड़ अचे तई तो खणी इया भी तकलीफ न दींदी है अम्मा सच्ची खातून फरमो के जवाब मिली वियो अल्लाह अकबर इयो हुक्म मुझे महबूब जा परवानो ओ महबूब रसूलुल्लाह जे दीन जा आशिको प्रिय जे बचन जा आशिको अल्लाह ताला तमा असा जे दिल में प्रिय जे बचन जो अदब नसीब फरमायो अल्लाह एड़ो शान बयान कजे एड़ो बयान कजे प्रिय जे बचन जो जे उन जो शान जाहिर थे के तो बनउल्ला से पानी जेला तड़पी विया फटकी विया पानी न मिलियो अरे पानी हुसैन जादो केड़ी बड़ी गाल है सुभान अल्लाह पानी केड़ी बड़ी गाल है हुसैन करबला जे जमीन में लटकने त दरिया निकली पवला पानी केड़ी बड़ी गाल है सुभान अल्लाह हथ मैया बंद कर चवंदा न दूसरी कमर तवा सही
या रसूल अल्लाह मदद था चो या अली मदद था चो तमाम मदद घुरोन था तो सही मदद कना त करबला में पांजे बच्चन जी मदद कना न 3 ॾींहं उन जा बच्चा पे प्यासा रहा तो करबला में पांजे बच्चन जी मदद न कयो तवां जी केड़ी मदद कंदा चौथो बाज़ारी चौथो बाज़ारी अदा चवदा न त या अली मदद उन जो निकाह टूटी थो पए अल्हम्दुलिल्लाह असा सुनन जो स्त्री तो थे ॾाढा त जाओ न मदद न को हुसैन पाक जी मदद इन अंधे खां पुछा अगर किथे भी तारीख जे किताब में कि हिकड़ी रिवायत ॾेखार मुझे हुसैन सडियो हुजे ऐं नानो पतो न हुजे बाबे अली के सडियो हुजे ऐं सुनो अली पतो न हुजे आदा उन जी मदद छो कन उन मोकलियो ही पाण हो हुसैन जायो हो त नाने हंज में खड़ी फरमायो मुझो हुसैन करबला में विंदो शहीद थींदो करबला जी मिट्टी मदीने में पांजे रानी पाक बीबी पाक उम्मे सलमा के महबूब अग में दई विया वो मोकल नहीं पाण था सुभान अल्लाह हथ भैया मत करे जाओ सुभान अल्लाह बाकी तू मदद की गाल छो करे अरे तू हदीस पाक जा किताब त पढ़ी दिस ताइफ में हरणी कैदन में फांसी वई शिकारी पास आई उन हरणी मदीने वाले साईं के सजदा कया अदा जे करे मदीने मा मुस्तफा ताइफ हरणी जे मदद जे ला पहुंची सके पियो मुझो हुसैन करबला में सदे आ त मुझो महबूब लाजी सुभान अल्लाह वाह मुझे मुर्शिद सुभान अल्लाह हथ भैया मत करे जाओ सुभान अल्लाह किथे भी साबित ना है तो मुझे हुसैन पांजे नाने के सदे हुजे पांजे बापे के सदे हुजे हां मुझे रब हुसैन वट सब्र रहो रात दई जी रात सुने हुसैन के त नाने दीदार करायो महबूब रसूलुल्लाह आयो उना जी दुआ गुरी मुझा मौला मुझे हुसैन के सब्र भी दिजा त अजर भी दिजा तो जो दुनिया में वञण वारो वक्त आयो पर इया दुनिया में शहादत जो मर्तबो मिलो जो दुनिया के अंदर एड़ो के मिली न थो सके अल्लाह ताला पिरियन जे बच्चन जे दर जी गुलामी नसीब फरमाए एकड़ो शेर बुधो उन का पो दुआए खैर बुधो ॾाढा सुभान अल्लाह जो ही हुसैन जो जिगर हुयो जही आई कुर्बानी दिनी ही हुसैन जो दिलवारी लड़का सुभान अल्लाह जो मदीनो छड़न हो दादो दुखियो हर कोई साईं उतड़े सुखियो नाने सा प्यार हो कुलड़न जो सवारो जही आई कुर्बानी दिनी हुसैन जो मुझे करीम जा मीहा बचा दीन संजे के ॾाढा सजा रोई रोई जया मदीनो छड़ियो रोई रोई जया मदीनो छड़ियो जही आई कुर्बानी दिनी हुसैन जो दादा करे सुभान अल्लाह दादा तकलीफ आउला मुस्ताफिरन जो हियो काफिलो दीन जे दुश्मनन सा हो मुकाबलो मुस्ताफिरन जो हियो काफिलो दीन
जे दुश्मन सा हो मुकाबलो हथ यज़ीद जे हथ में जहना दिनो हथ यज़ीद जे हथ में जहना दिनो जही आई कुर्बानी दिनी हुसैन जो साईं गुल अहमद शाह अर्ज़ कयो साईं करम जी मथा ही करम कयो हर गुलाम ॾिसो हर को पी चवे हिनन जो गुलाम ॾिसो जंहिं आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो ॾाढा सुभान अल्लाह ॾाढा शान वाह साईं हा हा हबीबुल्लाह साईं अल्लाह साईं के शिफा कामिल नसीब फरमा अल्लाह असां दस्तगीर जी दामन छो वरती हथ मथे गण ते भेजो दस्तगीर हसनी भी याद बस दस्तगीर जो शान जेके समझ में आयो न उन सा हसन पाक भी राजी है तो हुसैन भी राजी है भेटाइए को पूछा कर तो दस्तगीर केरा मीरा शाह मदद कर अची ओखी वेर लिल्लाह कारण लतीफ चवे भर पाली दे पेर औलाद औलाद अली शेर हां इयो शेर पाण के भी इंदो हुंदो तो भी दस्तगीर जे शान के जो को न समझे चवे पाजे किस्मत के सुभान अल्लाह वरी जो भेटाई जो मीरा शाह मदद थी अची ता सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो हसनी पीर हसन पाक जो औलाद माए हसनी पीर तो हादी तो बादशाह बगदादी कर का माड़ मुरीदन दी वाला असा दस्तगीर जी दामन वर्ती हसनी बिया तो हुसैनी बिया असा मुझे लजपाल बाबा से मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी भई हथ मथे करे जोर सा भेज दस्तगीर फरमाइंदा जन्नतुल बकिया वाला मुर्शिद आवा महबूब के राजी करवा तो हसन मीर हुसैन के राजी कयो हसन मीर हुसैन के राजी करवा तो पीरन जे पीर दिल पर दस्तगीर के राजी कयो अल्लाह ताला दस्तगीर जी दामन नसीब फरमा बस ता पुन तक मुंह थक जी पे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू बुला शरीफ पढ़ता दुआ खैर की 24 मुहर्रम शरीफ अजीम शान सिंध लेवल ते वडो प्रोग्राम आ